बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुरगातू घंघरिया घण जान मूड़ी मत महाई व्यागर जी वीर में पिया मुँह मेहरान अॻियां पुठियां टाण विया वेचारी विसरी। हाणे छा जो इहो मुहाणो मुहाणा मोरड़ियो मीर बर ॿिया हुनजा भाउर आहिनि, पोइ हू मच्छी मारींदा हुआ, इहो हुनजो कमु हूंदो। पोइ हू जो विया मच्छी मारण त हू जेके आहिनि से मोरड़ियो जेको सो जॾो उनखे छॾींदा घर, पाण वरी बहादुर पूंदा ऐं वरा ॼाणू पूंदा, त हुनजी पोज़ीशन थो ॿुधाए त घंघरिया घण ॼाण, घणी ॼाण वारो जेको आहे मुसीबत में आहे। मूड़ी मत महाई हिननि बहादुरनि जी मथी खसिजी वई, व्यागर जी वीर में पिया मुंहुं महिराण, इहे जेको आहे सो दरिया जे वीरनि जे वर चढ़ी विया ऐं ग़रक़ थी विया। अॻियां पोयां टाण विया वेचारी विसरी। इहा त वॾा होशियार आहे, हिननि वटि अॻियां पोयां टाण आहे, पर ओॾी महिल ई अहिड़ा हिननि जी मत मुंझी वई जो हिननि खां उहे शयूं सभु हुयूं छॾाइजी। छा जो ही वेंदा हुन में कोलाची जो कुन हूंदो, हुन में मच्छी जाम हूंदी, पर हुते हूंदो हिकिड़ो मांगर मच्छ, पोइ जेको वेंदो हुनखे उहो जेको आहे खाई छॾींदो। पर हाणे हीअ चए थो हीअ हुआ त वॾा होशियार, पर पोइ ओॾी महिल जेको आहे हिन जूं मथियूं मुंझी वयूं हुई, कोन महिल बचाए सघिया पाण खे ऐं सभिनी खे उहो मांगर मच्छ खाई वियो। को जो कहर कुन में जो घड़े सोने ख़बर कोन ॾे त रछ पुॼाड़े रंडिया। को जो कहर कुन में अहिड़ी का मुसीबत आहे जो घड़े सोने जेको वञे पियो उनखे उहो खणियो वञे, ख़बर कोन ॾे त रछ पुॼाड़े रंडिया। इहा ई ख़बर कान थी पए त इहे रछ हिन जा ॼार जेके आहिनि त कीअं फासी पिया, इहा ई ख़बर कान थी पए। जे हुआ सोनी संघरे से हिते न पसां हाण, उन में अब्दुलती हुजे विया पके कंहिं परियाण, साऊ संजन साण कुन कुॼाड़े छॾिया। जे हुआ सोनी संघरे जिन खे सोनी संघरूं हुयूं, माना इहे जेके ॾोरा पियल सोना, से हिते न पसां हाण, हुते उहे जेके हाणे ॾिसां कोन थो, छोकिरियुनि जवान हूंदा पर हाणे हिते ॾिसई कोन पियो। हीअ दुनिया जी ॻाल्हि आहे त दुनिया में उहे माण्हू जेको आहे वॾा शौक़ीन हूंदा, हुनजी वॾी बलबले हूंदी, उहे आहिनि ई कोन। उन में अब्दुलती हुजे विया पके कंहिं परियाण। शाह साहिब थो चए त हीअ जेको उन में विया आहिनि, समुंड में जेको आहे विया से पके कंहिं परियाण, पके कंहिं इरादे सां, ख़ुदाई इरादे सां विया। साऊ संजन सां कुन कुॼाड़े छॾिया। हीअ पहलवान हुआ बि संजन सां, पर हिननि वटि औज़ार वग़ैरह बि हुआ, पर कुन कुॼाड़े छॾिया। अलाए कुन कीअं हिननि खे खणी काबू कयो। न का बुए बाज़ार में न का चिलर छट, जिते ॾंभेरनि जी अॻे हुई अखुट, से पिड़ पसियो पट माण्हू वञण मोटिया। हीअ छा साहिब हिकिड़ी शिकायत थो करे समाज जी। न का बुए बाज़ार में न का चिलर छट, या जेका मच्छी मार्केट में न का हीअं का उहा बुए थी अचे मच्छीअ जी, न को चिलर को ॾिसिजे पियो। चिलर छट का चिलर हूंदा हिते पिया पकड़िया पिया हूंदा, छो त कुझु कोन्हे। जिते ॾंभेरनि जी अॻे हुई खुट, जिते ॾंभेरियूं मच्छियूं हूंदियूं जिन जी दड़ा लॻंदा हुआ, से पिड़ पसियो पट माण्हू वञण मोटिया। हाणे खाली पिड़ियूं ॾिसियो, माण्हू अचनि ग्राहक हुई मोटियो वञनि। ओरे हुआ त आया जेकसि विया परे, साटी सॾ करे माॻ निहारे मोटिया। हाणे हू जे विया हली कुन में मोरड़ जा भाउर, त हू वरी ॿी पोयां आहे हिननि जी भेण हिकिड़ी, उहा वीचारी परेशान आहे। पोइ वरी साथी ॿिया आहिनि, उन्हनि खे जेको आहे सो चवनि था त तव्हां थोरी असांजी मदद करियो। पोइ वञनि था, चओ त ओरे हुआ त आया जे वेझा हुजनि हा त अचनि हा, जेकसि विया परे शायदि हू परे निकिरी विया। साटी सॾ करे माॻ निहारे मोटिया। साटियुनि घणी हुननि खे सॾ कया, उहे जाइन ते ॾिसी नेठि मोटी आया। इहे पर न घातू अड़नि, इहे पर न घातू अड़नि जी ऐं जा लुॾो लोॾ, कुन कुलाची कोॾ सुख न सुता कॾहिं। त इहे जेके गाफ़िल जेके आहिनि, उन्हनि खे घातुनि जी ॻाल्हि थो करे त इहे पर न घातू अड़नि। हीअ जेका असां घातू अड़ा मच्छी मारण वारनि जी त इहो दस्तूर ई कोन्हे। ऐं जा लुॾो लोॾ जेको तव्हां ईअं आराम सां बेपरवाही सां पिया ईअं हलो। कुन कुलाचीअ कोॾ सुख न सुता करे, जेके कलाचीअ जा कुन जा जेके शौक़ीन हुआ, उहे त कॾहिं आराम सां सुता ई हुआ। घोरी जे घूर पिया अघूर घोरियाऊं, निगर मारियाऊं मलाहनि मुंहं सनरा।
घोरींदे घूर पिया ॻोल्हींदे वञी उन घूर में हिन कुन में वञी पिया अघोर घोरियाऊं इहो जेको अघोर जेको कुन घोरण जहिड़ो ई कोन उहो उन में वञी घोरियाऊं उन में वञी ॻोल्हियाऊं मेघर मारियाऊं यानी मांगर बच खे मारियऊं मल्हानि मुंहुं सण हाणे मल्हार जेके आहिनि उन जा मुंहुं ख़ुशि आहिनि उहा उनखे ख़ुशी थी आहे जहाँ घणंदव घातू आहे तव्हां रछनि ॾियो रंग सगायूं ऐं संग कला की न करे हाणे मूंखे सलाह थो ॾे जहाँ घणंदव घातू आहे इहे मच्छियूं मारण वारा जेॾी महिल ताईं घिड़ो था समुंड में तव्हां रछनि ॾियो रंग त उहे जेके पंहिंजा रछ तव्हांजा जेके ॼार आहिनि उन्हनि खे चङी तरह मज़बूत उनखे मज़बूत करण लाइ उनखे रंग ॾींदा हुआ सगायूं ऐं संग कलाची की न करे हीअ कलाचीअ जेको कुन आहे इन जी कंहिंसां बि मिटी माइटी सगाई कान अथव हिते पंहिंजी जॻह ते तव्हांखे होशियारी कमु ॾींदी गयो हे घातू गया घोरे न ॼाण जंहिं पर मछ मरनि सां पर ही न सिखिया गह उहे रछ उहे साॻिया आहिनि घातू ॿिया पर उहे रछनि खे हलाइण वारा जेके आहिनि से मच्छी मारण वारा जेके घातू आहिनि उहे विया हली घोरे न ॼाणनि हीअ त हिननि खे त ॻोल्हण ई कोन थो अचे जंहिं पर मछ मरनि जंहिं तरीक़े सां इहे मच्छियूं फसाए पियूं आहिनि या मारे पियूं आहिनि सां पर ही न सिखिया उहा ॻाल्हि त हिननि वटि सिखी ई कोन्हनि तातू मछ न मोटियो जहाँ जर हुअड़ो सीर आॾा मुंडे कीर घट बि जॾी घातू आहिनि हाणे छा हुयो पाणी जेको आहे सो विया लही त मच्छ को मांगर मच्छ जेको आहे सो को पाणी जसी वियो त उहो त निकिरी वियो अॻियां निकिरी वियो त पाणी लही वियो हुते रहिजी वियो त हाणे हुनखे त तातू मछ न मोटियो जहाँ जर हुअड़ो सीर जॾहिं पाणी जाम हो तॾहिं तूं मोटे कोन आॾा मुंडे कीर घट बि जॾी घातू आहिनि हाणे जेके शिकारी आहिनि उन्हनि जा जेके आहिनि उन्हनि तुंहिंजा अॻियां जेके आहिनि से किला हणी ऐं तुंहिंजा घट जेके आहिनि जेके घस आहिनि उहे सभु उन्हनि रोके छॾिया आहिनि थुलो तो थूना हणी मथू आई मछ बाब तुंहिंजे रछ लिखिया लोह कलम में त हुनखे थुलो तो थूना हणी मथू आई मछ जे मांगर मछ तूं खाई पी मवाड़ थी वियो हाणे थुलो थूना पियो हाणे विड़ी पियो बाब तुंहिंजे रछ लिखिया लोह कलम में पर हाणे जेके रछ त इहे जेको ॼार आहिनि उन्हनि जेके शिकारनि विधा आहिनि तुंहिंजे लाइ इहे तुंहिंजे लोह कलम में तुंहिंजे नसीब में इहे लिखियल अथई कुंडी कलनि विच में जोड़े हई जन मूंखे मूं पिरियनि कढण जी कान कई कुंडी कलनि विच में हीअ जेको शिकारी कंदा आहिनि जेको मच्छीअ जो शिकार कंदा त कुंडी जेका आहे सा उहा छॾींदा आहिनि त उहा कुंडी में जेको आहे वञी उनजे निड़ीअ में फासंदी आहे त हुनखे कुझु पियल हूंदो आहे को हुनजो खाधो त उहो खाधे में जीअं विझण जो त उहा कुंडी जेका आहे हिनखे वञी निड़ीअ में अटकंदी आहे त चए त कुंडी कलनि विच में जोड़े हई जन ठाहे टोके या कुंडी मुंहिंजे कलनि में हई आहे मूंखे मूं पिरियनि कढण जी कान कई महबूबनि जेका आहे उहा कढण जी कान कई हीअ माना महबूबनि मुंहिंजो शिकार कयो हीअ इश्क जी ॻाल्हि आहे वला वलम महिरबानी